Kalcidena. Mama kalcidena. Abus. अरे छाजी खर्ची हणी निंद ख़राब करे छॾे इन खां मामे खे मोचड़ो ठोकियां मोचड़ो हिकिड़ो टाइम कोन थो गुज़रे मस्तो मस्तो वञी अखि लॻी मामा खर्ची मामा हल कोन्हे हले 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 खर्ची रे सभा थी आहियूं जे अञा उते उते बीठो आहे हमारे जी में वलू हिन सिज बि सूर ॾेई छॾिया आहिनि अलाह कॾहिं सांझियूं थींदियूं कॾहिं बांग मिलंदी अॼु त ॾींहुं गुज़रे ई कोन थो मुंहिंजी भला कहिड़ी फिटी रोज़ो रखी वेई रहियसि हाणे वरी लेटां थो मन का निंड अचे अरे छोरा छाए ना हरी निंड खराब करे छड़ी ना ओह नो निंड खराब करे छड़ी ना अलाए कहिड़े पाड़े में पिया रहूं पाड़े वारनि खां पंहिंजा ॿार ई कोन था संभालजनि अचो असांखे मथे में लॻनि अरे छोरा को छको बको खणी अचो तो कुॾी टाइम पास करियो जमा की वक्त गुज़रे ही कोन थो सिज जा कम त ॾिस हिकिड़ो त न सिज सूर ॾेई छॾिया आहिनि सुबुह खां वठी ॾिठमि उते बीठो बीठो जे वेझो हुजे न त तोखे झले संभाली तड़पी निंड आई सोनी छोकिरनि हणी ख़राब करे ॾिनी वरियो तो सुम्हां अलाह करे निंड अचे टंगू कम करण छॾे वयूं आहिनि ही कोन थी अचे हिते पासा वराए थकिजी पियो आहियां कॾहिं वञी 7 थींदा चांहि में ॾिसां घणो छा चांहि में ॾिसां त वक़्तु गुज़रे ई कोन पियो घड़ियाल में ॾिसां टाइम घणो थिया घड़ियाल में कांता कोन्हे हाँ अरे ये तो मारी टोपी मत छड़े वयूं मत वाजा लाइ ढेर थियो पियो मोकिलाए वियो छा ए वल्लू जीअरो आहे त अलाए कोन्हे साह त खणे पियो ए वल्लू कहिड़ो ए पिणे जुमू किथे आहे वरी धा ॾियण आयसि का न धा ॾियण कोन आयो आहियां उन सां कमु आहे मुंहिंजो कमु आहे त वञी ॻोल्हीसि अॼु मूंखे जुमा वुमा यादि ई कोन्हे पिणे जे नाले पियो पुछां न पिणे यादि कोन्हे तोखे पंहिंजे घर बि आयो आहियां लाज़मी ते घर ई हूंदो न पिणे उनजे करे पुछा करे आयो आहियांसि तूं माॻी छितनि वारा वात अचे थो
चे तो त फज़ीलत सां ॻाल्हाए तुंहिंजे ते तॾहिं ते आयो तूं मगी छिते त कहिड़ो नाम तोसां विढ़ां पियो? कोई विढ़े कोन पियो ई छा पियो करी यार तुंहिंजे तॾहिं ते आया आहियूं तूं तुंहिंजे पे जी पुछा करे त तूं मगी सफ़ा कांटो 60 ते रखियो वेठो ईअं तॾहिं ते आई जहिड़ो मूं ते थोरो थो खणी हिकिड़ो रोज़ो रख में ॿियो अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं मुसीबतूं सॼो ॾींहुं हणी निंड ख़राबु करे छॾी अरे वाह वलू तूं रोज़ो रखियो आहे ॿियो को वाह रे यारो वाह रोज़ो रखी दी तो भलो कमु करे छॾे पर तोखे ख़बर आहे रोज़ो जेको आहे सो सब्र जो नालो हूंदो आहे इहो छितपण वारो कोन हूंदो आहे रोज़ो माण्हू रोज़ो रखंदो आहे त इबादत कंदो आहे को वञी हाणे बि मर्च कर तुंहिंजो कमु बाबा सां आहे न अचे थो मर्च करे वे अरे ये वरी कहिड़ी अची कौम ये कहिड़ा अची खर दिमाग़ लथा आहिनि हणी जोरे छॾींदुसि न जोरे वे अबा वे सभु ॿारनि खे पोइ ॿार आहिनि वीचारा ते खेॾंदा न त पोइ केॾां त वेंदा अरे 4 चकर आया आहिनि सॼे पाड़े में को वञी होॾां नथा कुॾनि अचो त वाझा जे सिर ते लॻनि अचो उन्हनि खे कहिड़ी ख़बर त वल्लू अॼु मुंहिंजी को रोज़ो रखियो आहे ॿार आहिनि घर में किन खेॾंदा त पोइ केॾां वेंदा गर्मी मां बा ॿारनि सां ईअं कोन ॻाल्हाइबो आहे रोज़े में ॿारनि सां शफ़क़त सां पेश ईंदो आहे माण्हू ईअं थोरी कबो आहे जीअं तूं पियो करीं हलू हाणे सम्झाइ न परियां वञी कुॾनि ॿारनि खे चवां थो तोखे तंग कोन कंदा पर वरी बि तोखे हिकिड़ी नसीहत थो करे वञा तो रोज़ो रखियो आहे तमामु भलो कमु कयो अथई पर रोज़ो जेको आहे सो सब्र सां कमु वठिबो आहे न सब्र जो नालो आहे इहो जेको तुंहिंजा ॿार आहिनि न इन खां सुठो हो त तूं रोज़ो न रखी आहे बसि हाणे आउं वञा थो पिणे अचे त हुनखे मुंहिंजा सलाम ॾेई छॾियसि ऐं ॿुधाए छॾियसि मुंहिंजे नाले सां तूं आराम कर ऐं ॿारनि खे आउं दौड़ाए थो छॾियां दौड़ाइन ॿुध हा वरी छा थियो टाइम घणो थिया 2 महीना 12 थिया आहिनि ॿियो घणो थियो आहे 12 थिया आहिनि हा 12 अरे न घड़ियाल खे त रोज़ तोड़े छॾींदुसि बसि हाणे तूं पियो जखी हण ॿेली आउं वञा थो यार ए छोकिरा सिजे छको खणी अच छको त विंदर करियूं विंदर खणी अच छको अरे ॿिया त वठी अच ॿिया छोकिरा त कुॾूं मुंहिंजो कहिड़ो साथी आहे तूं हुतां अच हिते वे तूं हेॾा अच बसि हिकिड़ो 4 ॼणा थी जा तूं हेॾा वेही रहो हेॾा कुपत बुपत त कोन कंदा न इहो वठ तुंहिंजियूं इहो वठ तुंहिंजियूं पहिरीं वारो मुंहिंजो हा वठो 2 छक्का 4 छक्का 6 अरे कहिड़ी कुपत हे 4 छक्का मुंहिंजा आया 4 छक्का आया त चइनी कुंडनि ते वेंदे न कोॾी किथे वेंदी हिते वेंदी न 4 छक्का आया हिकिड़ो हिन ते रखिबो हिकिड़ो हिन ते रखिबो हिकिड़ो हिन ते रखिबो रांदि जी का ख़बर आहे न कोन्हे ख़बर हाणे हे था कुॾनि कोन्हे बसि कोन था कुॾूं हलो मां हलो कुपती आहे वॾो हलो रांदि ॿारनि लाइ कुॾे अरे कुपती हलो असां ख़राब करे छॾियो न भाया तो हाणे रोज़े में बाक़ी के 2 मिंट बचा आहिनि फ्रूट त वठी जा
वढे रखांसि बांग मिले त ॿरो ॾियांसि। बाबा छा खपे? भाई छाई घणे किलो आहे? छाई 50 रुपया किलो 50। बाबा रोज़े में ही न हितां फिरिया छा में फिरिया था फिरिया। हाँ ॿुधाए छा खपे? हिंदाणी तो घणे ॿुधाई? 50 रुपया किलो 50। 50 रुपया किलो? जी जी हाँ। हे किले में घणी तुरंदियूं? किले में घणी तुरंदियूं? हा चरियो तो कोन्हे कटो भरिया कणे तो भरे जा तो कटो। ये किले में हिकिड़ो दाणो तुरंदो ये 10 किलो जो दाणो आहे किले में छा तुरंदो? ये केला घणे किलो आहिनि? ॻाल्हि बि नहीं ॿुधाए। एक किले जो हिसाब कोन्हे बाबा ही डज़न जो हिसाब आहे केलो आहे। अच्छा हाँ डज़न जो? डज़न जो हिसाब डज़न में 12 ईंदा 12 दाणा। कोई सूफ़ घणे डज़न सूफ़? अरे बाबा ही किले जो हिसाब आहे ही डज़न जो हिसाब कोन्हे चरियो तो कोन्हे त कॾहिं शहर में कोन आहे। अरे ग्राहक आहियूं सामान ग्राहक कहिए त तूं शइ सही मूंखां पुछ न हाणे हिन जो तूं डज़न पे पुछे ही किले जो हिसाब आहे ही किलो आहे। यार तुंहिंजी ख़बर कोन थी पए हिन जो किलो पियो पुछां पई डज़न आहे हिन जो किलो पियो पुछां मुंहिंजे पई। ख़्याल में त तूं अॼु आयो ही शहर में तूं कॾहिं आयो ई कोन्हे तूं हीअ कर हितां रस्तो वठी को ॿियो गाॾी और जांच। दिमाग़ ख़राब न कर रोज़े में दिमाग़ ख़राब न कर। बाबा तो रखियो रोज़ो अॼु आहे न मूंखे ख़बर आहे तो अॼु रखियो आहे त हाणे तरीक़े सां तूं निकिरी बहितर आहे। निकिरां पियो हरू भरू दिमाग़ हलो, ख़राब करियूं ॿार छा हलो, फ़ाइदो कहिड़ो? हथ तो कया हल हल वापार वठण आयो आहे। छड़ा था प्लेट खणी अचो को पाणी या को कूलर भरे अचो कूलर पाणी जो प्लेटूं खणी अचो का छुरी खणी अचो त वढियूं बाक़ी बांग मिलण वारी आहे। कम जा टोटी आहिनि कम चवनि त ॿरो चढ़ियो वञनि ॿरो। अल्लाहु अकबर। ए चाचा आस्ते रखा आस्ते फाटी न पए। तूं आई कर हिकिड़ो वेण चाचा हम रोज़ो खोलण लाइ वेठो आहियां बेचारा वेठो आहियां। मूं तोखे सॾु कयो दावत ॾिनी हाँ चाचा तो सॾु कयो न आउं बीठो परियां तो अचे रोज़ो गॾिजी खोलियूं। फज़ीलत सां खोल वेण न त वे। चाचा मुला रख। अरे मूंखे खाइण ॾे। ए चाचा तो जाम खाधो आहे। तुंहिंजा किरोणे कर्म अणगणिया एहसान हिन कमीने ते। रोज़ो खोले माए ॼण दिलि खे सुकून मिली वियो। रमज़ान जूं बरकतूं रमज़ान सां आहिनि। हू जेको बाबा वारो दोस्त मूंखे चई वियो न वाक़ई हुन जवान जे पुटु सच चयो त रोज़ो सब्र जो नालो आहे।
बर्दाश्त जो नालो आहे, रोज़ो छितपण जो नालो कोन्हे। हे जेके दोस्त ॿुधी रहिया आहिनि उन्हनि खे मुंहिंजी हथ ॿधी इहा इल्तिजा आहे त रोज़ो जेको आहे वॾी नेमत आहे। रोज़ो इंसान खे गुनाहनि खां पाक रखे थो। रोज़े जो सिर्फ़ु इहो नालो न आहे त पंहिंजे पेट खे बुख मारियो, पंहिंजे वात खे बंदि करियो। रोज़ो सब्र जो नालो आहे, रोज़ो बर्दाश्त जो नालो आहे, रोज़ो गुनाहनि खां पाकाई जो नालो आहे। महिरबानी करे अॼु खां जॾहिं बि रोज़ो रखो त रोज़े में सिर्फ़ु बर्दाश्त सिखो, शफ़क़त सिखो, निवड़त सिखो। इहो मुंहिंजो तव्हांखे पैगाम आहे।